पार्क में कुछ माण्हू भी मौजूद आहिनि। वेल डन यार, ज़बरदस्त। मां त यकीन कयो कुझु टाइम खां पोइ आयो आहियां ऐं हैरान थी वियो आहियां त हे पब्लिक पार्क गड़िया सीन आहे यार, कराची थी लॻे मूंखे त। आगा शुजा ख़ान यार कमु पटे वियो ईअं। हे ट्रैक ॾिसो, साफ़ सुथरो ट्रैक आहे यार, वॉक जे लाइ। मेन शइ जेका अॼुकल्ह मां सम्झां थो पियो त जेका खाद खुराक खां पोइ जेका मेजर शइ इंसान खे रुकायर आहे उहा आहे एक्सरसाइज़, वर्जिश ऐं वॉक, जंहिंजे लाइ अॼुकल्ह डॉक्टर जेके आहिनि वॾो ज़ोर भरनि था। इन हवाले सां असांजो जेको मदेजी जो टाउन चेयरमैन आहे सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो बिल्कुलु बि इन पासे तवजो नथा ॾियनि। हिकिड़ी टुकरी ज़रड़ी एतिरी माना जेको आहे तो पार्क जी पार्कड़ी ठाहे ॾियनि था बसि। हाणे हे ॾिसो साईं, पार्क गड़िया सीन, टाउन कमेटी गड़िया सीन। पहिरां सोचींदा हुआसीं दादा गड़िया सीन वारा पोइते पइजी विया आहिनि ऐं शुजा ख़ान जेको आहे शहर ते डेवलपमेंट ते तवजो नथो ॾिए। पर हाणे जेको आहे उहो शुजा ख़ान कमु करणु सिखी वियो आहे साईं। वाह वाह, अरे हीउ चबूतरो जेको आहे वॼे थो, हिन में तव्हां आवाज़ु जेकॾहिं कढो त ईअं थो लॻे ॼण त मां कोई स्पीकर ते थो ॻाल्हायां। हे ॿ जरेबनि ते जेको आहे तो मोहित पार्क आहे। चौधारी वण ॿूटा, वणकारी, शबर, वॾी ॻाल्हि आहे अमलो मौजूदु आहे। चवंदा हिते 5 माली जेके आहिनि डेपोट थियल आहिनि ऐं 2 चौकीदार डेपोट थियल आहिनि। हे ॾिसो परियां हमराह बि हिकिड़ो वॉक करे थो ऐं मूंखे नज़र अचे थो। हीउ जेको आहे चबूतरो ऐं जेको आहे विच सेंटर जेको आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे साम्हूं हमराह जेको आहे शहरी अचे थो। मतिलबु इहो आहे त माना तव्हां ॾिसो शहरी जेकॾहिं शहर में को ॿाहिरियों माण्हू बि अचे ऐं को बोर थिए किथे त हिते जेकॾहिं उहो वॉक बि करे टाइम बि पास करे कंहिंजो इंतज़ारु आहे करिणो या कुझु बि। वॾी ॻाल्हि आहे टॉयलेट, हुते मदईअ में जेका टॉयलेट सां हालत थी आहे, जेको टाउन वारनि ने पब्लिक टॉयलेट ठाहियो आहे हुते जिते रेड़ियूं बीहंदियूं आहिनि, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियो ऐं हे टॉयलेट बि तव्हांखे मां ॾेखारिया हितां जा ज़बरदस्त टॉयलेट। मेन शइ मां जेका चेक कंदो आहियां हर जॻह ते, हीअ पब्लिक पार्क गड़िया सीन हुनजी टॉयलेट आहे। हे नंढो पेशाब करण जूं जायूं आहिनि ऐं हे जेको आहे वॾे पेशाब करण जी जॻह पर साफ़ सुथरी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे दरवाज़ो पर कोन्हे को ऐं हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में टॉयलेट काफ़ी न आहे, हिते 2 हुजणु घुरिजनि ऐं दरवाज़ो उन्हनि सां गॾोगॾु हुजणु घुरिजे। पाणी जेको आहे उहो आहे, बिल्कुलु लोटा वग़ैरह आहिनि। वेल डन, ज़बरदस्त यार, टाउन कमेटी गड़िया सीन। हे जेके आहिनि बेंचा ॾिसो वेहण जे लाइ। पाणी जेको आहे उहो हर जॻह ते हथ बथ धोअण जे लाइ मौजूदु आहे। हिनखे ॾिसूं पाणी, वाह वाह, पाणी बि अथसि, हथ बथ धोए या कुझु करे या प्लस में जेको आहे चौधारी पाणीअ जूं टूटियूं लॻल आहिनि हिनजे। वाह 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 वाह, मां यकीन कयो अॼु त मूंखे ही पार्क घुमंदे ॾिसी करे मां हिते 2-3 दफ़ा आयो आहियां। अॻ में मां हिन जी नेगेटिव रिपोर्टिंग बि कई आहे त हिन पार्क में कुझु कोन्हे। हाणे मूंखे आगा शुजा ख़ान ॿुधायो त हिते हिन साल असांखे झूला बि रखणा आहिनि। हिते शबर जेका चवंदा इहे हर काथो आहे ऐं हीउ जेको आहे मुंद जे हिसाब सां जीअं कलर ख़तमु थिए पोइ हिन ते शबर जेका पोखींदा। हीउ 2 जरेबनि में मोहित पार्क आहे, ख़ूबसूरत पार्क, माना सीनरी, वणकारी, ॿूटा, यानी कि वेरी इम्प्रेसिव यार। हीअ जेका आहे पब्लिक पार्क जी ऑफिस आहे जिते पार्क इंचार्ज वेहे थो ऐं शहरी जेकॾहिं पार्क जे हवाले सां को मसइलो आहे, को मुंझारो आहे त हिते जेको आहे हुन इंचार्ज सां डिस्कस बि करे सघनि था। को कयो मां त वॾे टाइम खां पोइ कुझु टाइम अॻु बि मां हिन जी रिपोर्टिंग करे वियो आहियां, पर उन वक़्तु इंतिहाई ख़स्ता हालत में हुयो ऐं हिन वक़्तु माना वॾी ॻाल्हि इहा आहे त पार्क मूंखे इंतिहाई माना हिकिड़ो अट्रैक्टिव लॻियो, बहितरीनु लॻो। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो त अमलो बि मौजूदु आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे त इहा वॾी ॻाल्हि आहे। पहिरियां बि असांजे टाउन कमेटी जा दोस्त हुया, उहे कमु त कंदा हुआ माशाल्लाह, पर हर कंहिंजे कमु करण जो पंहिंजो तरीक़ो आहे। ख़ासि तौर ते जॾहिं खां मूंखे इंचार्ज करे रखियो अथऊं त मां जेको बि कमु कंदो आहियां त पंहिंजे चेयरमैन साहिब ॾिनल हिदायतनि जे मुताबिक़ कंदो आहियां ऐं
अलहमदिल्ला उनजो रिज़ल्ट ज़ाहिर पियो आहे। बिल्कुलु। तव्हां बि आया हो, सरप्राइज़ तव्हांजी विज़िट आहे, चङो थियो तव्हां आयो त हिन सां असांजे मुल्क भारत जी जेका अञा वधीक हिकिड़ी मशहूरी बि थींदी ऐं असांजो कम बि माना अवाम जे अॻियां ज़ाहिर थींदो। अलहमदिल्ला असांजो स्टाफ बि मौजूदु आहे, कम बि तव्हांजे साम्हूं आहे, पर इहो असांजे जेको बि हूंदो आहे त चेयरमैन साहिब जे हिदायतनि ते ऐं उन जे ॾिनल जेका सो रूट जे मुताबिक़ हूंदो आहे। अच्छा इहो भाऊ तव्हां मूंखे ॿुधायो त हिन पार्क मां शहरी जेके आहिनि कहिड़ो फ़ाइदो वठनि था? फ़ाइदो साईं शहरनि खे इहो आहे त शहरनि खे वॉक करण जे लाइ जेका काई बि अहिड़ी जॻह न हुई जंहिंजे करे हू शहर खां ॿाहिरि बाईपास ते निकिरी वेंदा। हुते काफ़ी माना फुरनि जा वाक़िया थिया या काफ़ी अहिड़ियूं वणंदड़ ॿियूं ॻाल्हियूं थियूं। हाणे शहर जा काफ़ी माण्हू मोज़ीन या असांजा बुज़ुर्ग हिते वॉक करण जे लाइ ईंदा आहिनि, टाइम पास करण जे लाइ ईंदा आहिनि, या जीअं छुटी जा ॾींहं था थियनि त उन में पंहिंजे बचड़नि खे वठी ईंदा आहिनि हिते इंटरटेन करण जे लाइ, त उन्हनि जो सुठो टाइम गुज़री न इंटरटेन जी त हिते का अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन। थींदी माशाल्लाह थींदी हा, उहा असांजे थींदी नंढड़े शहर जे हिसाब सां बिल्कुलु। आहे, बिल्कुलु आहे, नंढड़े शहर जे हिसाब सां आहे, पर अञा असांजे चेयरमैन साहिब में काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां प्रोसेस में आहिनि ऐं शहर वारनि खे उहो इंशाल्लाह जल्दी सरप्राइज़ मिलंदो। अच्छा अच्छा ॿियो भाऊ मां सम्झां थो पियो त कैंटीन जी बि ज़रूरत आहे। कैंटीन जी बि आहे ऐं असां पंहिंजे चेयरमैन साहिब खे इहो अर्ज़ु रखियो आहे ऐं जॾहिं झूलनि जो ऐं पेंशन वेंशन जो कमु मुकमिल थींदो त इंशाल्लाह कैंटीन जो बि रखंदासीं इंशाल्लाह। ठीकु आहे, महिरबानी।